अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। वक्त IBA कॉलेज जो हिकिड़ो वॾो इदारो आहे उन जे प्रोफेसर सर गुल मेमन सां गॾु बीठा आहियूं। अचो त सभिनि खां पुछूं त हिन प्रोग्राम बाबति साईं जा छा राय आहिनि ऐं छा ही प्रोग्राम हर साल ईअं लॻंदो। साईं असां मोरे जी तारीख़ में ॿिया प्रोग्राम ॾिठा आहिनि, पर ही पंहिंजी नोयत जो हिकिड़ो मुनफ़रिद क़िस्म जो प्रोग्राम आहे जंहिंमें बिलख़ुसूस हर तबिके जो स्कूल जेको आहे हिन में शमूलियत इख्तियार कई आहे ऐं ॾाढी ख़ुशी थिए पई त साइंस जहिड़े मौज़ूअ खे इनकरेज कयो वियो आहे। हालांकि असां ॿियनि फील्ड्स में ॾिठो आहे त उन में पार्टिसिपेशन ॿार वठंदा आहिनि, पर साइंस जो जज़्बो जेको अॼु जदीद दुनिया आहे जंहिंमें तमामु घणी तवजो ॾिनी पई वञे साइंस ते, त साइंस जो रुझान वधाइण स्पेशली कोविड-19 खां पोइ जेको ॿारनि ते साइकोलॉजिकली हिकिड़ो प्रेशर रहियो आहे, साइकोलॉजिकली उहे डिस्टर्ब रहिया आहिनि, त अहिड़े क़िस्म जो एक्सपोजर मिलण खां पोइ साइकोलॉजिकली उन्हनि जी कॉन्फिडेंस बूस्ट थींदो ऐं स्पेशली हेॾी क्राउड खे फेस करणु इहो अमेज़िंग आहे। स्पेशली असां ॾिसंदा आहियूं जेके मुख़्तलिफ़ इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस थींदियूं आहिनि उन्हनि में जेको आहे इन्हनि शयुनि खे एक्टिविटीज़ खे इनकरेज कयो वेंदो आहे, त तमामु भलो। स्पेशली असां हिन सिलसिले में क्रेडिट ॾींदासीं उन्हनि सभिनी प्राइवेट स्कूल्स खे, पब्लिक स्कूल्स खे जिन में हिसो वरितो ऐं सेक्रीफाइस कयनि हर तरीक़े सां। 2 ॾींहं हिकिड़ो लगातार ऐं उहे स्पेशली जेके यंगस्टर ॿार आहिनि जिन हेतिरो एक्टिव रोल प्ले कयो, तमामु भलो हिकिड़ो माहौल मिलियो आहे ऐं अनकरीब मुस्तक़बिल अनकरीब में असां ॾिसंदासीं त हिन रिज़ल्ट्स नज़र ईंदा त ॿारनि में केतिरो जज़्बो अचे थो ऐं हिकिड़ो साइकोलॉजी जेका मोरे जी आहे उहा तब्दील थींदी। साईं राशिद मोराई जहिड़ा माण्हू पैदा थिया आहिनि त उतां जो नौजवान छो न ज़रखेज़ हूंदो। मूंखे यादि आहे असां हिन ट्विटर ते जेको लाइब्रेरी लाइ मुहिम हलाईसीं ऐं रिकॉर्ड ट्रोड मुहिम हलाईसीं जेको हुते रिपोर्ट थियो ट्विटर ते, ऐं जेका मेन स्ट्रीम मीडिया आहे, नेशनल मीडिया आहे, उते बि आहे रिपोर्ट कई वई। त चवण जो मतिलबु आहे नौजवान हितां जो मुतहरिक नौजवान आहे, सिर्फ़ु और सिर्फ़ु उनखे सही डायरेक्शन ॾिनी वञे, सेफ हैंड्स ॾिना वञनि जंहिंमें हू माना पंहिंजो रोल प्ले करे सघे। बिलख़ुसूस जेके सरहंदी वारा इख्तियार रखंदड़ माण्हू आहिनि, स्पेशली हितां जी जेका इंतज़ामिया आहे, बिलख़ुसूस जेके एडमिनिस्ट्रेटर साहिबान आहिनि उन्हनि खे घुर्जे, बिलख़ुसूस जेके सियासी रहनुमा आहिनि उन्हनि खे घुर्जे त हिननि नौजवाननि जी रहनुमाई कनि, हिननि खे को प्लेटफॉर्म ॾियनि ऐं ही जाखोड़ करे रहिया आहिनि, हिननि खे डायरेक्शन ॾिनी वञे, हिननि खे हिकिड़ो चैनलाइज़ क़िस्म जो माहौल ॾिनो वञे जिते ही पंहिंजो एनर्जी सर्व करे सघनि। ऐं असांखे यकीन आहे त ही पाकिस्तान छा इंटरनेशनल लेवल ते हिकिड़ो जिदोजहद उनखे रंग राइण जी कोशिशि कंदा।